सतगुरु स्वामी सुना वचन, या तो आत्मज्ञान हो या हो परोपकार, या तो जिसमें नहीं मनुष्य से प्रकार। तेरी ही परोपकार की भावना रखना सदैव असांजा लंबाणी परिवार, असांजा वॾड़ा दादा कन्हैयालाल साहिब जिन जी सतगुरु जी चरण में पंहिंजो ही जीवन यात्रा पूर्ण करे। बाबा साईं हरकिशन दास साहब जन जे सतगुरु के चरणन में पहुंचा आहिनि। माता रुक्मणी देवी दरबार पाठ जीवन परम आध्यात्मिक पत्रिका ऐं चैनल पारां समस्त लंबाणी परिवार के असां हुन दुख जी घड़ीअ में माता रुक्मणी देवी दरबार पारां अरदास करे पियो साईं दुख जी घड़ीअ में इन्हनि सां गॾु समक्ष बीहे, इन्हनि जा दुख दूर करे। सारी रीवा संगत सां गॾोगॾु न सिर्फ़ु हर शहर में चाहे हुजे, सभु उन्हनि पंहिंजो सेवा जे क्षेत्र में योगदान ॾेई करे पंहिंजे कार्य खे अॻियां वधायो आहे। साईं अञा उन्हनि जी महिनत करे आसीस ॾियो, उन्हनि जो मथां रहे। समस्त रीवावासियुनि जे हृदय में अहिड़ो प्यार प्रति जगमगाईंदो रहे। इहा ई गुरू जो अरदास खे कृपा। जय जय।